अस्सलातु वस्सलामु अला सय्यदुल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन सदकल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। ऐ दरबार निरालिया दरबार निरालिया हलो हलो दिल बराबाद में जिता वरियो सवाली न खालिया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़े करम जे मालिक रब असां के हिन रूहानी वजदानी इरफानी ऐं मोहब्बतुन भरी महफिल में शिरकत जी सआदत नसीब कई आहे। अज अल्हम्दुलिल्लाह असां करम लाए ईद खां वडी खुशी आहे। चओ सुभान अल्लाह। बराबर ईद उल फितर ते भी खुश थींदा आहियूं, ईद उल उज़हा ते भी कुर्बानियूं कंदा आहियूं, पर हिते निहार हर चेहरे ते मुर्ग पई नजर अचे। ईदुन ते अबो ऐं अम्मा खर्ची ॾींदा आहिनि, चाचो ऐं मामो खर्ची ॾींदा आहिनि, पर हिन दरबार ते असांजी खुशी वारी ईदी असां के दिलबर सुणो पाण अता कंदो आहे। उहा का आम ईदी न आहे जे शख्स के वा फैज़ मोहम्मदी वारी ईदी मिली वने तो उन जो ही जान बोवा त कब्र हशर बोन जो आबाद ऐं रहमतन वारो बणजी वने तो। मुझा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह एक पासे 15 शोबानुल मुअज़्ज़म जो भलारो भलारी रात आ, बे पासे हेतरन माण्हुनि जो इज्तिमावा, टे पासे दिलबर सुणे जो दीदार वा। दीदार करे जंजी जंजी दिल ठरिया भई हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। ऐ छात सदन जो चेहरो नूरानी ज़ियारत ले आ दुनिया दीवानी। छात सदन जो चेहरो नूरानी ज़ियारत ले आ दुनिया दीवानी। चैनी तरफन जे दिसनारो जान बजी जियारे जो जग सारो मस्तान दिसा तो मुर्शिद मातली वारे जो जग सारो मस्तान दिसा तो मुर्शिद मातली वारे जो। ऐ भागन वारा भाग खुली व्या मुर्शिद दिलबर साई मिली व्या। भागन वारा भाग खुली व्या मुर्शिद दिलबर साई मिली व्या। इसम बुधण सा अंदर ठरे तो जान बजी जियारे जो जग सारो मस्तान दिसा तो मुर्शिद मातली वारे जो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों अल्लाह जो पाक कलाम तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ए ईमान वारो अल्लाह खां जो ऐं सचन बानन सा वनी वियो। असां त खुश नसीब आहियूं हिते हिक न बन एतरा हज़ारे माण्हू अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आयल आहिनि। असां त भाग ऐं बख़्तवर आहियूं जो असां के सुणे दिलबर साईं जी सोबत मिली आहे। मुझा दोस्तों सुणे दिलबर साईं जी सोबत में अचण सा असां के शरीयत मिली, तरीक़त मिली, नबी जी सुन्नत
सुन्नत मिली, अल्लाह जी मोहब्बत मिली। इन सुने जी सोबत में अचण सा न भागा बस भागा बणजी विया, न दोरा बस दोरा बणजी विया, बेदी न बदींदार पटके वारा बणजी विया। तॾहिं त असां चवंदा आहियूं राजन खे रंग लाए छॼा अथई मुर्शिद मातली वारा, हक दिल बर साईं प्यारा मातली वारा, हक दिल बर साईं प्यारा मातली वारा, राजन खे रंग लाए छॼा अथई मुर्शिद मातली वारा। है तू खुदावद पाक जो प्यारो तो सारा जी मदीने वारो, तू खुदावद पाक जो प्यारो तो सारा जी मदीने वारो, पंजतन पाक जा प्यारा मातली वारा। भैया तो मथे खणी चवरायो पंजतन पाक जा प्यारा मातली वारा, राजन खे रंग लाए छॼा अथई मुर्शिद मातली वारा, हक दिल बर साईं प्यारा मातली वारा, राजन खे रंग लाए छॼा अथई मुर्शिद मातली वारा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। दिलबर साईं जो हर गुल निरालो आहे। हींअर खिताबे लाजवाब जे लाइ असां अर्ज़ गुज़ार आहियूं। हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती सिराजुद्दीन अल मरूफ बुडल साईं ईंदा ऐं मुख़्तसर खिताब करण फरमाईंदा। हे जेके दोस्त बीठा हो वेही रहो, वेही ॿियनि खे बि दीदार करण जो मौक़ो नसीब कयो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊन रब्बहुम बिल गदाति वल अशिय्य। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम। राणे वटा रात नौ नियापो आयो, लधी सू लतीफ चए दातर कना दात, को न पुछे थो ज़ात जेके आया से अघी वया। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जा शुक्र एहसान इनायतूं शफ़क़तूं ऐं मेहरबानियूं जे मालिक करीम तो असां खे मुर्शिद सोने दिलबर साईं जे आस्थाने ते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। चओ न सुभान अल्लाह। दोस्तान जी वकार, अल्लाह जा करम, अल्लाह जा एहसान जे मालिक करीम हिन दजाली दौर जे अंदर, हिन नफ्सा नफ्सी जे आलम जे अंदर तो असां के रहबर मुर्शिद सोनो दिलबर साईं अता फरमायो आहे। अजकल ॾिठो वञे थो के इंसान केड़े रस्ते इख्तियार करे विया, के केड़े रस्ते ते हली चुका आहिनि, के मुर्शिद वरताऊं पर गुमराह बणजी विया, के शैतानी रस्ते ते हली विया। कन हजरत अबू बकर सिद्दीक जे शान में गुस्ताखी कई, कन हजरत उमर फारूक जे शान में गुस्ताखी कई, कन अहल बैत अतहार जे शान में नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाया, कन तवरी मुस्तफा करीम जे वालिदैन करीमैन तय्यबैन ताहिरैन जे बारे में ज़बान दराज़ी कई, पर असां के सही अकीदो सिखारियो आ तो सोने दिलबर साईं सिखारियो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां के मुर्शिद सोनो दिलबर साईं मिलो त सुन्नत शरीयत वारो मिलो, जेको असां के भी सुन्नत शरीयत सिखारण जे लाए ॾींहं ई रात मेहनत करे रहियो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद इरशाद फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदून रब्बहुम बिलगदाति वल्अशी। भला सफ़ा थकिया थकिया वेठा आयो जेके मुझे मुर्शिद सुने दिलबर साईं जो दीदार कन था जंजी दिल खुश थे थी वो चे सुभान अल्लाह। अल्लाह जो पाक कलाम कुरान मजीद इरशाद फरमाए वस्बिर नफ्सक वेह वनी उनन सा जेके सुबह ऐं शाम अल्लाह जो जिक्र कंदा हिन जेके सुबह शाम रब जी इबादत कंदा हिन उनन सा वनी वेह ओ मोरे में अचण वारा तोखे खुशखबरी आ जो अज तू भी कुरान जे आन तरीके जे मुताबिक कुरान जे हुक्म जे मुताबिक अल्लाह वारे सां गड वेठो आहीं। सुभान अल्लाह। असा खुश नसीब आहियूं जो असा के मुंजो मुर्शिद सुनो दिलबर साईं असा जी रहबरी जे लाए असा जी रहनुमाई जे लाए असा जे सामू वेठा हिन। ओ मुझे मुर्शिद जी महफिल में जको भी दोस्त आई दो चो न सुभान अल्लाह। है मुझे मुर्शिद जी महफिल में जको भी दोस्त आई दो उन्हीं जो नूर सापुर थी विंदो आहे कलब वल्ला ऐ जको ना है छड़ी दो कदे मुझे मुर्शिद जी महफिल के वो सुन्नत शरीयत जो हुंदो मज़हर आहे वल्ला। अल्लाह शाह मुझो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस अंदर क़बूल मंजूर फरमाए। व मा अलैया इल्लल बलाग। जो सुभान अल्लाह दिलबर साईं जो शान हो जे आशिक वरी सुभान अल्लाह घट चवन इया न वडी वडी सुभान अल्लाह जो जेके दोस्त हली घूमी फिरी रहा है उन्हनि खिदमत में अर्ज है तो वक्त कदी आया हो तो वेही दिलबर जो दीदार कयो अल्लाह जो कुरान बुधो मदीने वाले साईं जो शान बुधी जन्नत जा हकदार थी पो मोटी वनो। हियर खिताबे ला जवाब जिला सा अर्ज गुजार आहियूं हजरत अल्लामा व मौलाना साहिबजादा अब्दुल कादिर साईं अल मरूफ सुल्तान साईं पाणी दा खिताबे ला जवाब कर फरमाइंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ही भाइरों अल्लाह करीम जा लख वड़ लख एहसान असांजे मथां जे मालिक करीम 15 शबान जे भलारे मौके ते इन भलारे पिड़ ते इन सालिह नेक आबिद ऐं रब करीम जे मुत्तकी बानहन मंझ गॾ थियण जी तौफीक नसीब फरमाई आहे। वरी करम बालाए करम सोन जे मथा सुहागो न भलारे माग भलारे मौके
भलारन जे विच में मुर्शिद जो दीदार भी नसीब थियो। आशिकन जे लाए मेराज ऐं निर्वाण आहे इहो मौक़ो जो भलारो पिड़ हुजे, भलारो मौक़ो हुजे, भलारा माण्हू हुजन ऐं मुर्शिद जो दीदार हुजे। सुभान अल्लाह। वरी अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत थिए, महबूब जो नातियूं पढ़ी वञन, महबूब करीम जी हदीस पढ़ी वञे, त इन महफिल जे बारे में मिलंदड़ जुलंदड़ लफ्ज़ आहिनि महबूब करीम जी हदीस में। मुर्शिदन असांखे सेखारियो आ त जेॾी महिल तकरीर कयो अल्लाह जो कुरान पढ़ो, महबूब करीम जी हदीस पढ़ी ॿुधायो। अचो त महबूब करीम जी हदीस मझां हिन भलारी महफिल जे बारे में मालूमात वठूं। महबूब करीम फरमाइन था त अल्लाह तबारक व तआला पंहिंजा हिकु नूरी फरिश्ता मुकर्रर कया आहिनि। उन्हनि जी ड्यूटी इहा आहे त अन्न लिल्लाहि मलाइकतन सय्यारतन फुदुलन यततब्बऊन मजालिस ज़िक्र। उन्हनि फरिश्तनि जी ड्यूटी इहा आहे जो सारी ज़मीन मझ घुमंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि त ज़िक्र वारनि जी, अल्लाह वारन जी महफिल किथे आहे, दिलबर साईं जी महफिल किथे आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। व इज़ा वजदू मजलिसन फीहा ज़िक्रुन, जिथे महफिल ॾिसंदा तो दिलबर साईं जी दरबार आ। हेड़ा साले करमी फ़कीर गद थिया आहिनि। अल्लाह जो कुरान पयो पढ़जे, अल्लाह जो ज़िक्र पयो थे, महबूब जी हदीस पई पढ़जे, त हदीस शरीफ जा लफ्ज़ आहिनि उहे मलाइक सगोरा कादू माहुम, उन्हनि साले करमी बानन सां गद मलाइक सगोरा जी वेंदा आहिनि। ये का आम महफिल ना है, का आम महफिल ना है, का आम मजलिस ना है। इन महफिल मंझ, इन मजलिस मंझ अल्लाह जा नूरी फरिश्ता भी आयल आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओए फरिश्ता सगोरा जॾी महिल उते पहुचंदा आहिनि, अॻियां हदीस शरीफ में लफ़्ज़ अचनि था फहफ़ बअदुहुम बअदन बिअजनिहतिहिम, ओए मलाइक सगोरा पंहिंजा पर मुबारक विछाईंदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एतिरा मलाइक सगोरा गॾु थींदा आहिनि जो ज़मीन खां वठी आसमान ताईं उन मलाइकनि जे परनि सां सारो जो सारो इलाइक़ो पुर थी वेंदो आहे, भरिजी वेंदो आहे। एतिरा मलाइक सगोरा नाज़िल थींदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं मजलिस बर्खास्त थींदी आहे, इज़ा तफ़र्रक़ू साइदू इलस समाए, मलाइक सगोरा आसमान ॾांहुं उॾामी वेंदा आहिनि। रब करीम उन खां पुछंदो आहे यसअलुहुमुल्लाहु व हुवा अअलमु बिहिम। अल्लाह करीम उन खां पुछंदो आहे, अल्लाह खे त हर ॻाल्हि जी ख़बर आहे, हर शइ जो इल्मु आहे, पर उन खां पोइ बि रब करीम उन खां पुछे थो किॾां विया हुयो, कहिड़ी महफ़िल में विया आहियो। इन जे लाइ त मुंहिंजे बाननि खे ख़बर पए, मुंहिंजे कर्मी फ़क़ीरनि खे ख़बर पए, मुंहिंजे बाननि खे ख़बर पए त दिलबर जी दरबार में वञण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मलाइक सगोरा अर्ज कंदा मौला जिना मिन इबादिल्लक फिल अर्द, मौला असां दिलबर साईं जी दरबार में अचूं। मौला दिलबर आबाद शरीफ जी दरबार हुई, दिलबर साईं जो दीदार हुयो ऐं हज़ारे करमी फ़क़ीर गॾु थियल हुया। रब करीम पुछंदो कन छा पिया, अमल केड़ो पिया कन। मलाइक सगोरा अर्ज कंदा मौला उहे तोखे तुंजी तस्बीह कन पिया, युसब्बिहूनक व युकब्बिरूनक, केॾीमहिल सुभान अल्लाह पिया चवनि, केॾीमहिल अल्लाहु अकबर पिया चवनि, केॾीमहिल ला इलाहा इल्लल्लाह पिया चवनि, केॾीमहिल चवनि पिया सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, इहे कलमा पढ़नि पिया। ॿियो छा पिया कनि? रब करीम खे अर्ज कंदा मौला ॿियो यसअलूनक, मौला ॿियो तोखां सवाल पिया कनि। रब करीम पुछंदो छाजो सवाल पिया कनि? मलाइक सगोरा अर्ज कंदा त मौला तोखां जन्नत जो सवाल पिया। हदीस लिखी मुख्तसिर कंदसि त आख़िर में उहे मलाइक सगोरा अर्ज कंदा त उहे जेके माना हुया जन्नत जो सवाल कनि पिया, जहन्नम खां पनाह घुरनि पिया ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कनि पिया। रब करीम फरमाइंदो मुंहिंजा ज़ाकिर बाना गॾु थिया हुया, दिलबर साईं जी दरबार हुई त मूं उन्हनि हड़नी खे बख़्शे माफ़ कयो, हड़नी खे जन्नत जी गारंटी न मां, हड़नी खे मूं जहन्नम खां पनाह ॾेई छॾी आहे। सुभान अल्लाह। कम जी ॻाल्हि हाणे थो ॿुधायां।
मलाइका सगुर अर्ज कंदा मौला दिलबर साईं त वेठल हो वो तो भला रुबानो आ वो तो पंजे अमलन जे करे ही जन्नत जो हकदार है पर फीहिम अब्दुन खत्ताउन मौला उन दरबार में कुछ गुनहगार भी आयल हुया मुंह जड़ा गुनहगार गदला उहे भी आयल हुया मौला उन्हन जे बारे में छा हुकुम है उहे जाकिर न हुया उन्हन जा अमल चंगा न हुया बस गुजरिया पे मोरे का गुजरिया पे खबर पई तो मुर्शिद जी दरबार लगल है चयो तो वणो ता मुर्शिद जो दीदार करे था सुभान अल्लाह वो शाह सही तो फरमाए त अंगन जे के आया अगला वया अघी अदला गदला अभरा वया लग लंघी लहे सारस घी नंगिया नंगु निभायो सुभान अल्लाह और रब करीम फरमाइंदो हाने दिलबर साईं जी दरबार में बैठा है न ला यशका बिहिम जलीसुहुम जेको दिलबर साईं जी दरबार में वेंदो आ करे बदबख्त न थो थी सके न सबनी के मुंह बख्शे माफ करे छे सुभान अल्लाह वो मालूम थियो त अल्लाह वारा पाण त भला रहन जैसा गड वेहन जे जगह ते वेहन उन जगह वो भलारी थी विंदिया जेको उन सा गरुण जी महफिल में वेहे उनके रब करीम बख्शे माफ करे जन्नत जो हकदार बनाए छईंदो रब करीम शाला अमल जी तौफीक नसीब फरमा मारई इल्लल बना अरे जो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह ही हुयो हिकड़ो दिलबर संजो गुल वरी बे के दावत दियुंदा इंशाअल्लाह बुधी दिल ठरी पवंदो हियर असा खिताबे ला जवाब दिला अर्ज गुजार आई हूं हजरत अल्लामा साईं हसन मुईनुद्दीन करमी साईं अचन आई खिताबे ला जवाब करण फरमाइन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुदस्सिर सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम मुझा दोस्तों मुझा अजीजो अल्लाह शाला असाई तवा हड़नी के हिदायत नसीब फरमाए दुनिया में सोने हबीब जो सच्चो उम्मती बनाए आखिरत में उन्हें महबूबन जो शल पाड़ो नसीब फरमाए मुझा दोस्तों असी खुश नसीब आयूं भाग गई बख्तवारा आयूं जो जिंदगी में एक दफो बीहर अल्लाह ताला हेड़ी नूरानी महफिल बी तरफ पने यार जो दीदार नसीब फरमायो आहे मुझा दोस्तों आओ तवा के खुशखबरी दिया तो तवा के मुबारक हुजे जो हेड़न रुकावटन जे बावजूद किरायन भाड़न जे मांगे हुजन जे बावजूद तवा हेड़ी जिक्र वारी महफिल बुधन जे लाए इन दरबार ते पोता आयो मुझे सुने हबीब मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जेको बानो जिक्र वारी मजलिस बुधन जे लाए विखू भरे अचे तो अल्लाह तबारक व तआला उनके विख विख जे बदले एक साल जो नेकियों ही अजर अता फरमाए तो चो सुभान अल्लाह मुझा दोस्तों हिन फकीर तवा भलारन जे सामो अल्लाह जे पाक कलाम मंजा चंद लफ्ज तिलावत कया जमे रब करीम पंजे हबीब के मुखातिब थी करे फरमायो है या अय्युहल मुदस्सिर ओ चादर लपेटे सुमण वारा महबूब चो सुभान अल्लाह या अय्युहल मुदस्सिर ओ चादर लपेटे सुमण वारा महबूब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या अय्युहल मुदस्सिर ओ चादर लपेटे सुमण वारा महबूब यार वणंदो आ त यार जी हर अदा वणंदी आ यार जो हलण वणंदो यार जो खाइण वणंदो यार जो पीअण वणंदो यार जो पुठीरो हलण वणंदो यार जो सुमण वणंदो यार जो पार वणंदो यार जी बोली वणंदी पर यार जे पार जो आयल कासिद भी प्यारो लगंदो आहे चो सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह ताला पाने हबीब के
या अय्युहल मुदस्सिर करे सजो 1,24,000 नबी आया तन के अल्लाह ताला मुखातिब थियो छा फरमायो त या आदम उस्कुन अंत ज़ौजुका फिल जन्नत। वरी वारो आयो इब्राहिम जो ए इब्राहिम या इब्राहिम कद सद्दक़त रुया। वरी वारो आयो हजरते ज़करिया जो या ज़करिया खुज़िल किताब बिकुआ। पर कुरान जा 3 पारा खोले दिसो किथे मुझे महबूब के अल्लाह ताला नालो वठी कोन पुकारियो आहे। चो सुभान अल्लाह। जिथे भी अल्लाह ताला पांजे हबीब के मुखातिब थी फरमायो है नालो वठी न पुकारियो है। ही त असा इंसानन जी मोहब्बत जो मयार आ पर कुर्बान वना उन खालिक अजीम जी मोहब्बत ना जे पांजे मखलूक अजीम महबूब अजीम के कुरान पाक मंजा जे अल्फाजन में जिक्र कयो आहे हिक हिक लफ्ज शायदा हिक हिक आयत हिक हिक सिट शायदा त अल्लाह ताला पंजे हबीब जी उम्मत के भी ये सिखारियो आ त मुझे महबूब सा मोहब्बत ही कबिया। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या अय्युहल मुदस्सिर ओ चादर लपेटे सुमण वारा महबूब। हुजूर जो सुता पिया हुआ चेहरो मुबारक जाहिर हुयो। हजरत जाबिर बिन समरा रजी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सुता पिया हुआ मुखे अचानक यार में को कम पजी वियो। सुभान अल्लाह। मुखे अचानक हुजूर में को कम पजी वियो। हुजूर सुर्ख धारीदार चादर मथा लपेटे सुता पिया आहिनि चेहरो मुबारक ज़ाहिरा बाकी जिस्म उन चादर में ढकेला। जेडी मन मुजी निगाह यार जे चेहरे ते पईया मखा मुजो कम विसरी वियो। दिल चयो ए जाबिर अज यार जो दीदार दिल खोले कर बाकी वरी जिंदगी में एड़ा मौका मिलन हलेन जिए यार जो दीदार कया तिए इश्तिहा वदंदी वने तिए मोहब्बत वदंदी वने। मु चयो मन ढो थे पर जिए यार के सा तिए मोहब्बत वदंदी वने। इन यार जे दीदार सा किए त ढो थी सके तो न हुस्न शगायते दारद न सादीरा सुकुन पाया। न हुस्न शगायते दारद न सादीरा सुकुन पाया। बमीरद तिशन मुस्तस्की व दरिया हम चुना बाकी। उन्यारो मानू दरिया जे किनारे ते वेठो हुंदो आ उल्लीअ जो बीमार हुंदो आ दरिया जे किनारे ते वेठो जे पानी पींदो वने न उल्लीअ जे बीमार जी उन खुटे न दरिया जो पानी खुटी सके न आशिक जो इश्क खुटे न वरी यार जे जलवे दिसण सा दिल ड्रापी सके। इश्क दारू ते दवाइयां मेरे यार रहन दे आका दे बीमारानू बीमार रहन दे। दारू ते दवाइयां मेरे यार रहन दे आका दे बीमारानू बीमार रहन दे। ओ किसे कोलो मंगदा नहीं ताजदारियां या रसूल अल्लाह अपने बूहे दा चौकीदार रहन दे। दारू ते दवाइयां मेरे यार रहन दे। हजरत जाबिर च तुम यार जो दीदार पसी रहो आया दिल भर जई न अचानक मुझी निगाह आसमान ते पजी वई चंड चोडियां जो पंजे आ मई ताब सा खिड़ियो बीठो आ। वरी यार जे दीदार दिलार यार जे चेहरे के तकिया वरी चंड जे दिसा मां चयो जाबिर अज फैसलो कर त चोडियां जो चंड सोणो आ ज मुझे महबूब जो चेहरो सोणो आ। सुभान अल्लाह। तुझे दीदार ले दिल पर लग
लगम लुआ लुआ अंदर लोरी तुझे दीदार ले मदनी लगम लुआ लुआ अंदर लोरी बिरे बेहाल कयो बेवस लुटे दिल यार मैं जोरी बरे बायो बिरे वारियो मचाए मचावे मिठड़ा उजाइन जानता तनमो बरे अंदर जिए खूरी हजरत जाबिर चे तो बिलाखिर मुझी दिल इया फतवा दिनी त चंद्र चवाए सच मठो मूर न भाई कदे उबरी सनड़ो कदे उबरी गच जे मुंह में बरई मच तब मट न भाए यार जे ओ चंद्र तुझो मुकाबलो मुझे यार सा केड़ो तुझे मुंह में छायूं इन मुझे महबूब जो चेहरो शिफाफा सुभान अल्लाह हजरत जिब्राइल चे तो मशरिक का वटी मगरिब ताईं घुमयम मुखे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जड़ी का शख्सियत न मिली हजरत आशिक चवे तो या हार थीवा तेरे दिल दावे दिल बर हार थीवा तेरे गल दावे दिल बर न थीवा हार थीवा तेरे गल दवे माही तेरी नजरों दूर न थीवा या थीवा तेरे कदम दी जुत्ती या रसूल अल्लाह या थीवा तेरे पैरां दी जुत्ती नित कदमा हेठ मदीड़ा या थीवा तेरे कदम दी जुत्ती नित कदमा हेठ मदीड़ा इज्जत नियाज है मुट्ठी साड़ी तेरी बांधी यार सडेगा या रसूल अल्लाह इज्जत नियाज है मुट्ठी साड़ी तेरी बांधी यार सडेवा आक फरीद मुक्ते दिल बरदा मैं हर दम वेख के जीवा अल्लाह मुझो चवण अवा जो बुधन पांजी बारगाह तो है कबूल ही मंजूर फरमाए अड़िया जो सुभान अल्लाह सुनो दिलबर साईं त इश्क मुस्तफा सेखारे इश्क मुस्तफा दी उहा त चिणग दुखाईंदो आहे पर उन जा बच्चा भी अचन त एड़ो इश्क मुस्तफा सेखारींदा है जो आशिकन जा सीना मदीना बंजी वेंदा आहिन ही होयो साहिबजादा हसन मोइनुद्दीन हियर नाते रसूल मकबूल जिला अर्ज गुज़ार आयो साहिबजादा हुसैन बहाउद्दीन पाण ईंदा ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में मनकबत रसूल नाते रसूल मकबूल बुधाईंदा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह है ओ नबी जी अमा सैयदा आमिना तो के बे इंतहा दाजदा अमा
सैयदा आमिना। है तू जो लगते जिगर पे करे नूरिया, तू जो लगते जिगर पे करे नूरिया, नूर मशहूर बिल यकीन मोमिना, नूर मशहूर बिल यकीन मोमिना। ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना। है जो सैयद अनाम ते लख लख सलाम, जो सैयद अनाम ते लख लख सलाम। सुने दिलबर साईं गुलाम खाक दर जी चुमा। ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना, तो के बे इंतहा डा जडा तरडना। ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना, तो के चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा, तो के चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा। जान तो ताफिदा हजरते अब्दुल्ला। है मुल्क मुमताज तू रब संदो राज तू, मुल्क मुमताज तू रब संदो राज तू। बिल यकीन है बाखुदा बासफा हजरते अब्दुल्ला, बाखुदा बासफा हजरते अब्दुल्ला। जान तो ताफिदा हजरते अब्दुल्ला। है जे को शाही ज़मन तू जो आहे इब्न, जे को शाही ज़मन तू जो आहे इब्न। या अबा मुजतबा, या अबा मुजतबा हजरते अब्दुल्ला। या अबा मुजतबा हजरते अब्दुल्ला। जान तो ताफिदा हजरते अब्दुल्ला। जो सुभान अल्लाह। इन दर ते अल्लाह अल्लाह भी सेखारियो वेंदो आ, त इश्क मुस्तफा भी सेखारियो वेंदो आ, त वालिदैन मुस्तफा ता मोहब्बत भी रखण सेखारी वेंदी आ। इंशाअल्लाह 10 मार्च ते उहो अज़ीम शान इज्तिमा थींदो, जंहिंमें सॼे सिंध जा करमी कठा थींदा।